कंहिं हिंदू नारीअ खे पंहिंजे भाउ खां बंदूक हुजे, कंहिं वालिद सां बंदूक कई हुजे, अहिड़े कंहिं बि क़िस्म जो हिंदुनि में कोन्हे। हिंदू इंतिहाई पोलाइट माण्हू आहिनि, फैमिली जे अंदरि शफ़ीक, पंहिंजे औलाद सां प्यार करण वारा माण्हू, कंहिं बि क़िस्म जी कमी पंहिंजे औलाद खे कोन ॾियनि था। इहो मुंहिंजो प्रैक्टिकल तजुर्बो आहे। पर उनजे बरअक्स मुस्लिम समाज जे अंदरि इहे सभु बिदतूं रवायतूं मौजूदु आहिनि। भाउ भेण खे कारो करे मारे थो, पुटु माउ खे कारो करे मारे थो, ऐं सख़्तियूं आहिनि नियाणियुनि खे। अॼु बि तालीम जेको आहे उहो मुस्लिम समाज जा माण्हू मज़हबी बंदिश या सोसाइटिकली उन ते बंदिशूं विझी करे तालीम खां रोकनि था, नियाणियुनि खे स्कूल नथा छॾनि या उन्हनि ते सख़्तियूं कनि था। पसंदि जी शादी त मुस्लिम समाज में ॼण वॾो पाप ऐं गुनाह आहे। इहो प्रैक्टिकली पाण सभु ॾिसूं था, हिन समाज जो हिसो। सो जेकॾहिं वरी ॿी ॻाल्हि इहा आहे त दुनिया जे अंदरि जेकॾहिं शादियूं आहिनि त उहे सोशल मुआदनि, समाजी मुआदनि जी बुनियाद ते थियनि थियूं। जेकॾहिं अवां भला हिंदुनि जूं नियाणियुनि सां शादियूं करणु चाहियो था त उनजो हिकिड़ो तरीक़ेकार इहो आहे, तव्हां समाजी मुआदनि जी बुनियाद ते शादियूं कयो, उन में मज़हब जी तब्दीली जो को बि शर्त कोन्हे। सॼी दुनिया में अॼुकल्ह इहो रूल राइज आहे त माण्हू कंहिंसां बि शादी करे थो समाजी मुआदनि ते। मुड़ुस जो दीन पंहिंजो आहे, ज़ाल जो दीन पंहिंजो आहे। अवां बराबरि जा हक़ हिंदुनि खे ॾियो, हिंदुनि सां रिश्तेदारियूं कयो। जिन खे हिंदुनि जूं नियाणियूं खपंदियूं उहे तव्हां हिंदुनि सां इज़त वारे तरीक़े सां रिश्तेदारी कयो। उन्हनि खां पंहिंजे नौजवाननि लाइ नियाणियूं वठो ऐं पंहिंजूं नियाणियूं हुननि जे नौजवाननि जे लाइ ॾियो, समाजी मुआदनि ते, ह्यूमनिटेरियन ग्राउंड्स ते, हुन सां सोशल कॉन्ट्रैक्ट जे ज़रिए। सॼी दुनिया में ईअं थिए थो जीअं हिंदुस्तान जे अंदरि सैफ अली ख़ान जेको मशहूरु बॉलीवुड जो अदाकार आहे उहो मुस्लमान आहे, मुस्लिम आहे। उनजी घरवारी करीना कपूर आहे, उहा हिंदू आहे। उहा अॼु बि पंहिंजे हिंदू धर्म ते जेको आहे क़ाइमु दाइमु आहे, ऐं सैफ अली ख़ान मुस्लिम पंहिंजे अक़ीदे ते क़ाइमु दाइमु आहे। ऐं हुनजा ॿार जॾहिं 18 सालनि जा थींदा उहे हुननि जी मर्ज़ी आहे त उहो कहिड़ो दीन अपनाइनि था। ऐं अहिड़ी तरह अकबर बादशाह जेको मुग़ल बादशाह हो, उन बि राजपूत घराणे जे हिंदू राजपूत घराणे जी हिकिड़ी नारी सां शादी कई, पर हुनजो दीन तब्दील कोन करायो आहे।